अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े बलीकार मां हां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान जी ज़ियारत वारे इलाइक़े में पुलिस चौकीअ ते हथियारबंदनि जो हमिलो, फायरिंग जी ॾे वठ में 9 पुलिस अहलकार शहीद, 5 पुलिस अहलकारनि खे हथियारबंद अगवा करे विया। SSP ज़ियारत मूजिबि शहीद अहलकारनि जा मड़ DHQ अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ईरान जे शहर कुम में शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जे जनाज़े नमाज़ अदा, लखे माण्हुनि जी शिरकत। मड़ सुभाणे इराक नियो वेंदो। तेहरान में भी शहीद सुप्रीम लीडर ऐं संदसि घर भातियुनि जे जनाज़े नमाज़ अदा कई वई हुई। शहीद आयतुल्लाह ख़ामनई तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद में थींदी।